बाबू मजने चयो हो त तोखे ॾिसी तुंहिंजे पेरनि ते किरी पवंदी ऐं पोइ तूं आकड़ कजांइसि। ठीकु आहे, मां आकड़ सुठांसि। मूंखे सभु ख़बर आहे। छा ख़बर अथई? त तूं मूंखां माफ़ी वठण चाहीं थी, पर तूं मूंखे हाणे चई नथी सघीं न। माफ़ी? छाजी माफ़ी? ही जो तो मुझे खूबसूरत बुत ते गुलेलन सां पिलोरनि जी गुची ठाही आहे, उन जी माफ़ी। इन जी माफ़ी? हेॾेड़े तोखे कंहिं चयो त मलूका तोखां माफ़ी वठंदी? के बात न न जिन 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 न न न हो जेको मोरो यार मजून न उन चयो आहे। हाँ हाँ याद आयो। छा है जो? बस बस मां समझी वियुसि। तुझे चवण खां पहिरीं मूं तोखे माफ़ कयो। इहा थी तोसां लालण जी दिल। लालू मां तोखां माफ़ी वठण थी चाहियां, पर छा है जो न मूंखे शर्म थो अचे। पहिरियां तूं न पंहिंजूं अखियूं बंदि कर। न न मलूका, मूं त तोखे माफ़ कयो न चपटी वॼाए। पहिरियों दफ़ो मूं हिम्मत करे तोखां माफ़ी वठण जो सोचियो आहे ऐं तूं भला जेका तुंहिंजी मर्ज़ी। मूंखे बि शर्म थो अचे, इन करे मां थोरो पुठीरो बीहां थो, अखियूं बि बंदि थो करियां। लालू मां न तोखां मां तोखे मां इहो वठण थी चाहियां। हा चओ चओ। तोखां मां हा चओ चओ चओ। माफ़ी तोखां मां माफ़ी वठण थी चाहियां। माफ़ी वठे मुंहिंजो आंगूठो बि वठण थी चाहियां। माफ़ी वठंदसि तोखां। चयो के न हाँ माफ़ी वठंदसि। जे पहिरें पवंदसि। माफ़ी वठाए मां तोखां। भी त सही। माफ़ी वठंदसि। हिन जे पहिरें पवां, हिन खां मां माफ़ी वठां। हिनखे ख़बर नाहे त मां छोकिरी आहियां थोड़ी ॾुखे स्टाइल जी। खाई वींदो साईं जा पुलिस वारो हले। अकना जा केड़ा हाल अथई? खुशी? हाँ साहब खेरा आलू तहिया। हाँ आलू ते साहब खुशी? हाँ खेरा। साहब मुसा ठगी दिया, मुझे दोहारी पकड़े दे मुझा। अजे आलू ते हुंदे तो सा ठगी थिया। छा थियो मां चवां तो जल्दी ॿुधा मूंखे। कंहिं ठगी कई आहे? किथां ठगी कई आहे? कहिड़ी जात ठगी कई आहे? बनीअ मां कई आहे, शहर मां कई आहे या ॻोठ मां कई आहे? हिकिड़ो हो, ॿ हो, टे हा, चार हा, 8 10 ॿुधा। मां चवां तो चुप छो कयो बीठई? ॿुधाई छो नथो? वात में मुंग अथई छा? ॿुधा मां चवां तो जल्दी ॿुधा। हिन महिल ॿुधा। अब बस कर। बुद्धि को न बाबू धाए वाली किथा? अजे हजे कानून के डंडो थो लारी। पो कानून सही कोन थो ॿुधे छो? बाबू
बाबा पूरी तफ़सील न कंदसि त ॻाल्हि जी ख़बर कीअं पवंदी। हा हाणे ॻाल्हि कर। साहब असल में मो पिरी दाई को छेलो तो बते थग आया गो तजा मुखे जन तो रही मो हथ कजा तो पान खनिया अजय अकल अंधा लगे जो त तूने छेले के को जो खूनी टकरारा न साहब ये कौन थई जब ये फायरिंग की छा दिया अल्लाह मेरी मां फायरिंग की तफ़सील कंदसि वो तुझे छेले जी साहब ओ साहब मुखे बता चल गया ओ साहब तमा को न खाई दो मैं करिया भरी बा ओ भाऊ प्यारा कलवा ना चाचा जूस के भरी त खाना। अरे लिंटू मार पई तू ते की फाथे गल जो थी वनी खाज वारो करमा फासी हो चा जूसा खेरा ने। हाँ बा खैरा भरी खाणगा। हाँ गा जी भरी खड़ा है मत कर। चाचा छाजा फेर ने अब आयो धनु धाड़े लाए वारस ते फेरिंग पे तो करे धाड़े धनु चाचा पोन्या ते तू बिठो पंजा फेर का चांद अब है दे पहलवान ओ गा जी भरी आबूदा पते लुई चलो ना सलाम अलैकुम वन्नड़े धाड़े ले जो क्या भाई चलो खोली लगे तो हाँ पहलवान हाँ धारे नहीं पासे दई इन्हें पावन मुकाबलो कर। हाँ यो बुझाता किथे धाड़े ना धारे रहने पासे है ना तुम पहलवान नहीं तुम बाबा बन बैठो। हाँ पहलवान हाँ लगी पई जब तू डरसा हमें तो मरी जब तू ना सबो खाई गिरी पई बाटे थाले तू तुम्हारे से पर पहलवान तो तू है ना या तो खे खबर है तुम पहलवान गोरिया के केड़ी खबर तुम पहलवान हल तू चक्कर में पानी दोन पूजा हल कहीं गोठ जी पुली सब मरी वई पहलवान पहलवान भी पेन मुझे घर जो रस्तो दिखाए अदा गोठ में धाड़े लाया न। हाँ मुझे खबर आ पर शायद थाड़ेलन के खबर ना है तो गोठ में प्यारो खान पहलवान पर रहंदो आहे। अदा मुंह समझो तो तू धाड़ेलन सा मुकाबलो पियो करी। मुकाबलो कया पर खाली हथस छाते मुकाबलो क्या मां चम घर व냐 बंदूक खणा पोथो मुकाबलो क्या अदा ही वठ बंदूक ऐं कर धाड़ेलन सा मुकाबलो। भेणा मां समझ में रोकी दी पर लगे तो ये शहीद कराई। अदा छा थियो कुछ कुछ कोन बंदूक ता है पर कारतूस तो हिकड़ो भी कोने। कारतूस अदा पूरा 10 कारतूस ने 10 मां पाण वटे रखया जेकॾहिं तू घर न अची हा न धाड़ेलन सा मां पाण मुकाबलो किया हा आखिर पहलवान जी भेण जो हा। भेण ये कारतूस है ये मुद्दे खारज कारतूस है इनन सा मख बकान मरंदी। हाँ हाँ मां भी शहर मां कारतूसन जी नई पेती वठींदस पोड साथ ये धारे कारे थानन मुखा। अदा जे कारतूस मुद्दे खारजन तो तू मारी गुलेली खणी वञ। भेण मलूका हो पर धारे लन को पखी पखड़ ना है जो मां गुलेली जा वता मारिंदो। अदा गोठ वारन के बचाए मुआ धाड़े लो न वेचारन के मारे छडींदा। गोठारन जो सा ठीक कयो खवा छा तू माठ करे रे असा के मानू दसी बाटू मटाए वेंदान।
अलाए छा थियो आदा पहलवान खे। अरे थाहे बंदाने अरे को लबे तो दबाड़ बता मतलब थाहे ऐसा अच्छा है थाहे धनु धारे तार आते होते धनु धार मुझे छोड़ तो मसलो छाए मुंह में छाए जो मुझे ही तो धारे यार। अरे धनु धारे यार तुम दे अरे समायते ऐसे रिवट चिट्ठी पर अबे यार मां पढ़े हो जहां त मां मुख्तियार कर न हो जहां ही मुजो कमदार बथई सूबेदार बथई वडो पढ़ला गोदे जेतरो पढ़ला तुड़ान सूबेदार नहीं अदा धारे मां वो सूबेदार ना या असल में रेस मुखे हर इंते दाबे करण जे ला सूबेदार चंदो मां आया वो ही कमदार मुखे दे पति पढ़ी तो बुधाए मुखे पर मां पढ़ी ना या रेस लिखियो दस 5 देगियूं 10 शामियाना अल्लाह बहुत सजा लकड़ा 13 किलियूं 24 रसा 50 प्लेटूं 10 डूंगा 15 चमचा टोटल रकम 1336 रुपया गड्ढा गाडा 4 मजदूर 5 ड्रम 6 टाकियूं टोटल थिया 6700 रुपया। मन्नू सारे सरे भुंग जी चिट्ठी लिखिया जो की कडियो तई अस्सलाम वालेकुम रेस जिन्ना साहब। वालेकुम सलाम रेस चिट्ठी में लिखला मां ता के कोन तो चवा अच्छा ये चिट्ठी में लिखला मु चोदा तू मुखे सलाम तो करी इने का अगते पढ़ अकुल लभे कोन पगार वधायो। हाँ लिखे थो त इज्जत सां जीअण चाहे थो त पोइ असां लाइ 8 सोनियूं मुड्रियूं 4 सोनियूं जंजीरूं ऐं 4 सोना कंगण वठी 2 ॾींहंनि अंदरि बेले में पहुचा न त सॼो साल तुंहिंजी ओताक मां बारूद जी धप कान वेंदी सिर्फ़ ऐं सिर्फ़ धनु धाड़ियल मेट्रिक फेल। अदा धनु चिट्ठी लिखण जी कहिड़ी ज़रूरत आहे यार तू सभु कुझु वात सां चई हा अरे स वात सां चवंदे शर्म थो अचेसि सजन खां असां धाड़े रंदी या रीत रहिया असां चिट्ठियूं लिखंदा आहियूं चिट्ठियूं। हारे स हिकु तुंहिंजे मथां चिट्ठीअ जो दाबो ॿियो सरदार धनु ऐं मूं मन्नूअ जो दाबो। तव्हां रेस खे फरमाइश करे सुठो न कयो आहे। असां रेस जा बच्चा आहियूं रेस खे न फरमाइश कंदासीं ॿियो तुंहिंजे पीउ खे कंदासीं। अदा धारे तो जे मूंखे वॾो सम्झो आहे न त तुंहिंजी फरमाइश या ज़रूर पूरी कंदुसि। हाज़िर आहिनि 2 ॾींहंनि में 5 लख। अरे धनु धाले जी फरमाइश पूरी करणी पवंदी न त दारू जी धप न वेंदी सम्झंदो गलगार के याद अल्लाह कंदो गाड़ी कार मिलंदी झंग में कमदार जे मुहांडे बोतल हानी छा थींदो। अरे कमदार अकुल लभे कोन पगार वधा अरे धनु धाले जी फरमाइश पूरी करणी पवंदी न त दारू जी धप न वेंदी बंगले मां ताक मां दारू जी धप ॿुधी कोन था तो त मारे जो कमदार। चाचा जूसा ॾिठई पहलवान जा कम सफ़ा मुड़स माण्हू सम्झंदो हो। अरे भाकेड़े जी तो ॻाल्हि करी बोस्की जा टका ॿधी घुमंदो चवंदो मूं जहिड़ो को मुड़स माण्हू कोन्हे सोचो त धाड़ेलनि खे धूड़ में मिलाईंदो। हा मूं बि ईअं ई पे सोचियो हमरा ईअं गुम थियो जहिड़ो हुयो ई कोन। ख़बर हुई त इहो काफूर जो गुॾो आहे गुॾो बि तव्हां पिया न इन पहलवान ते हाणे ट्रू है इन काफूर जे गुॾे जे आसरे तूं पे मल जी टूर्नामेंट खराई न तव्हांजे सलाह ते। हाँ साईं हाणे वरी हाणे ते बस खान में न खबर त पई न मुड़स वज़न ई त खबर पई न। मलूका